ॾिस सर 50 वटि रात खनि माण्हू कसम सां न 50 न तूं 70 चयो खुदा जो कसम तो भाउ वेठो डीएसपी जा आहिनि इहे सेलमेंट जो को मूं काबू करे चालान कया पर ही पकड़ में न पिया आयो गिरफ़्तार करण जे लाइ इहे सभु ड्रामा कया आहिनि पुलिस ऐं ॾोहारनि में गठजोड़ जूं ॻाल्हियूं सिंध जे माण्हुनि लाइ का नई ॻाल्हि न आहिनि। इहो ई सबबु आहे जो टंडो अलहयार में जॾहिं SHO बुकेरा शरीफ़ ऐं मंशियात फ़रोश विच में ॻाल्हि ॿोल जूं ऑडियोज़ वायरल थियूं त अक्सर माण्हुनि खे का बि हैरत न थी। वायरल थियल ऑडियोज़ में SHO मुमताज़ चांडियो मंशियात फ़रोशी जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार वकार रांगड़ खां 70,000 रुपया रिश्वत ॾियण जी ॻाल्हि कंदे ॿुधण में अची रहियो आहे। माना तूं मुंहिंजो मुंहुं ॾिस सर 50 वटि रात खनि माण्हू कसम सां न 50 न तूं 70 चयो हाणे वरी हाल मां 70 तो मूंखे चया न पर तव्हां बि का ॻाल्हि ते रखो ई कोन था भला का त मुंहिंजी बि का इज़त रखो ॻाल्हि ॿुध ॾिस तव्हां वटि मोलाई आयो भला WhatsApp कयां थो ॿुध मोलाई तो वटि आयो सर मशीन मां तोखे WhatsApp कयां थो सिर्फ़ मूंखे FIR में चढ़णो आहे हाणे तो ॾिस मोलाई खे बि मोकिलियो मोलाई खे मुंहिंजो तूं इंसाफ़ ॾे मूंखां वधीक तुंहिंजी इज़त कंदो आहे। SHO मुमताज़ चांडियो वायरल थियल ऑडियोज़ में जवाबदार वकार रांगड़ खे वाज़ह तौर इहो चई रहियो आहे त तुंहिंजे मथां चर्स जो केस ठही रहियो हो पर असां रिआयत कंदे तुंहिंजे मथां रुॻो मैनपुरी जो केस दाख़िल करायो आहे। लीक थियल हिकु ॿी ऑडियो में SHO जवाबदार खे इहो बि चई रहियो आहे त 50,000 रुपया थोरा आहिनि मूंखे पैसा DSP ऐं ॿियनि बाला ऑफिसरनि खे बि ॾियणा आहिनि। सर इहो घणा मोकिलियां बस वो बकाया जो को 103 आहे न कुझु रिआयत खुदा जो कसम तो भाउ वेठो DSP जा आहिनि इहे चलो पाण में वंड विर्छ करे छॾीसीं जी तो भाउ वेठो देख माना ॾियणा आहे जी जी आयो कुर्ब कजां असांखे ठीकु आहे ठीकु आहे न भाउ ठीकु आहे। टाइम न्यूज़ पारां जॾहिं SHO मुमताज़ चांडियो सां फ़ोन ते राब्तो कयो वियो त हुन इहो दिलचस्प मौक़ुफ़ अख़्तियार कयो त मूं इहो सभु कुझु SSP साहब खे एतमाद में वठी पोइ कयो आहे। SHO मुमताज़ चांडियो मूजिबि जवाबदार वकार रांगड़ इंतिहाई चालाक हो ऐं कानून जी पकड़ में न पई आयो तंहिं करे हुन साणसि यारी रखण जो ड्रामो कंदे खेसि अहिड़ियूं फ़ोन कॉल्स कयूं। साहब हिकिड़ो मूंखे ॾिनो टारगेट मूंखे जे भाई मंशियात फ़रोश आहे हिन जेके बि SHO विया आहिनि हिनखे हिननि ॿधो न आहे इहो मूंखे ॿधी ॾे पोइ हिन जे पोयां लॻुसि हेॾे रीछ ले गॾु छा रुॻो आहे हिन बाज़ मूंखे पकड़ में न पियो अचे पोइ हिन जे पोयां लॻा सेलमेंट जो को मूं काबू करे चालान कया पर ही पकड़ में न पिया आयो ॻाल्हियूं पैसनि जो हेॾां होॾां कंदा 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 जॾहिं वेझड़ो थियो न पोइ मूं हिनखे कयो गिरफ़्तार काबू करे मूं साहब खे ॿुधायो साहब खे मूं ॿुधायोसीं हाणे मूं हिनखे काबू कयो आहे मूं हिनखे कयो चालान साहब खे वञी चयो मुंहिंजो ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो वीडियो ऐं मुंहिंजो माना रिकॉर्डिंग हुन वटि आहे हा रिकॉर्डिंग बि अथव वीडियो बि अथव मुंहिंजे पैसनि जी ॻाल्हि बि हुन सां आहे मूं हुनखे गिरफ़्तार करण जे लाइ इहे सभु ड्रामा कया आहिनि ठीकु आहे बसि तो मूंखे ॿुधायो आहे असां हिनखे चालान करण खां पोइ जेको आहे न पोइ हीउ जीअं जो ॿाहिरि निकितो न हिन मूंखे चयो त बाबा मूंखे इजाज़त ॾियो माल हलायां मुंहिंजो माल हलाइणो कोन ॾींदुसि मूंखे चए त हा तुंहिंजो वीडियो जेके मूं वटि आहिनि उहो वायरल कंदुसि मुंहिंजो भले कर मुंहिंजो SSP साहब खे ॿुधायल आहे। SHO बुकेरा शरीफ़ मुमताज़ चांडियो जो मौक़ुफ़ बॉलीवुड जी कंहिं फिल्मी कहाणी जहिड़ो आहे जंहिंमें हिकु पुलिस ऑफिसर राशी हुजण जो ड्रामो कंदे जवाबदार खे कानून जी पकड़ में फासाइण घुरे थो पर SHO मुमताज़ चांडियो जे मौक़ुफ़ में इन करे को बि दम न आहे जो उन्हनि मुबैना ड्रामनि बावजूदु मंशियात फ़रोशी जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार वकार रांगड़ अञा गिरफ़्तार न थी सघियो आहे। हिन समूरे मामले में SSP अबरेज़ अब्बासी जो मौक़ुफ़ बि अञा अचिणो आहे जंहिंखे इन ॻाल्हि जी तस्दीक़ या तरदीद करणी आहे त SHO मुमताज़ चांडियो खेसि एतमाद में वठण बैदि हिकु राशी ऑफिसर हुअण जो ड्रामो रचायो हो। SSP पारां अहिड़ी का बि तस्दीक़ साम्हूं न अचण जे सूरत में SHO बुकेरा शरीफ़ ते मंशियात फ़रोशनि सां गठजोड़
ऐं खाउन रिश्वत वठण जो केस त सिधो सऊं ठहियो पियो आहे। मुंहिंजो मुंहुं ॾिस सर 50 वठो राति खनि माण्हू कसम सां न 50 न तूं 70 चयो खुदा जो कसम तो भाव वेठो डीएसपी जा आहिनि इहे सेलमेंट जो को मुकाबू करे चालान कया पर ही पकड़ में न पे आयो गिरफ्तार करण जे लाइ इहे सभु ड्रामा कया आहिनि।